नाज़रीन वाक़िया तंडुजाम भरिसां अंबनि जे बाग़ मां नौजवान जो वण में फाहो खाधल लाश मिलियो आहे। तंडुजाम मां ख़बर आवाज़ ताईं पहुचायूं पिया जिथे अंबनि जे बाग़ मां नौजवान जो वण में फाहो खाधल लाश मिलियो आहे। तफ़सील मालूम कयूं था इमरान सोहू टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। इमरान, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी बिल्कुलु, तंडुजाम में जो है रेलवे फाटक वारे इलाइक़े में जो है नौजवान जो वण में जो है टंगियल लाश है। मक़ामी माण्हुनि जो है लाश वण में टंगियल ॾिसी जो है पुलिस के इतला ॾिनो, जैं जो है मौके ते पहुची ऐं जो है वण मां टंगियल जो लाश उनखे हेठि लहरायो। जो पोटी जी सुञाणप जेका है उहा मुज़फ़राबाद वासी जो है मोहम्मद हसन उर्फ दीदी मला तौर थी है, जंहिंजी जेका 25 वरनि जो नौजवान है, जंहिंजी सुञाणप मोहम्मद हसन उर्फ दीदी मला तौर थी है। संदसि जो है वालिद उते पहुची ऐं लाश जी सुञाणप कई। तंहिं जो है मीडिया के ॿुधायो त जो है घरूं अणबड़नि तां जो है माउ खां ई कावड़ियो ऐं जो है पोइ गुम थी वियो ऐं अॼु जो है हिकु ॾींहं खां पोइ जो संदसि हिते जो है लाश मिलियो आहे। ॿिए पासे जो है पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची जेको नौजवान जो मर आहे उनखे पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे रही हुई, त जेको संदसि वालिद आहे उन पोस्टमार्टम कराइण खां जो है इनकार करे छॾियो। जंहिंखां पोइ जो है पुलिस ज़रूरी कार्रवाई खां पोइ जेको लाश आहे उहो वारसनि हवाले करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जेको आहे वारसनि मूजिबि नौजवान जो है ख़ुदकुशी कई आहे ऐं इब्तिदाई जगह जांच आहे उन मां बि नौजवान जो है ख़ुदकुशी लॻी रही आहे। वधीक जो है जांच कई पई वञे, जेका तफ़सील हूंदी उहा मीडिया खे जो है आगाह कयो वेंदो। ॿिए पासे जेको नौजवान जो लाश आहे उहो घर पहुचण ते जो है घर में कोराम मची वियो आहे। जी इमरान सोहू, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।